कयो वञे त तव्हां ही लेसन हासिल कयो त तव्हांखे जेको आहे सो असां प्रमोशन ॾींदासीं। जॾहिं असां BEd PTC MAd कई वेठा आहियूं, असांजी मुख़्तलिफ़ डिग्रीज़ थियल आहिनि ऐं उन तहत असांखे तव्हां प्रमोशन ॾिनो आहे त ही जेको आहे सो वरी नई पॉलिसी छो हिनखे क़बूल पेटल तहज़ीब कॾहिं बि न कंदी। जॾहिं शाह साहब ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे, पर जॾहिं शाह साहब असेंबली फ्लोर ते तक़रीर थो करे, स्पीच थो करे, ख़ुदा खे गवाह सम्झी करे हाज़िर नज़र तव्हां सम्झो हुनजो अंदाज़, हुनजो स्टाइल, हुनजो जेको आहे सो तरीक़ेकार जेको आहे उहो तव्हां सम्झी सघो था। उनखे तालीम जी मिनिस्ट्री न, पर आउं सम्झां थो सकाफ़त सिहत वारी ऐं दरगाहनि वारी मिनिस्ट्री ॾिनी वञे, जिते राग रंग ॿियूं शयूं सभु थींदियूं आहिनि, उन्हनि जो बहितर जेको आहे सो शाह साहब वाक़ुफ़ु आहे। ऐं सम्झां थो हीअ मिनिस्ट्री हुन खां वापसि वरिती वञे। उन खां अलावा मुखालिफ़ धुर सां रुजू कयो वियो आहे। तव्हांखे चवां थो त तव्हां मूंखे मशवरो ॾियो त आउं छा कयां। ही तंज़ीमूं जेको आहे सो माफ़िया आहिनि। ऐं वॾे ऐलान सां चवां थो त तंज़ीमूं माफ़िया न आहिनि। तंज़ीमूं उस्तादनि जेके आहिनि उहे सिंध जे तालीम जे लाइ पंहिंजो भरपूर नमूने सां किरदारु अदा करे रहियूं आहिनि। सिंध जे अंदरि बहितर नमूने सां तालीम ॾियारे रहियूं आहिनि। पर माफ़ियाऊं मिनिस्टर साहब सां गॾु वेठियूं आहिनि, जिन फर्नीचर जा कॉन्ट्रेक्ट ॾिना आहिनि। सिंध जे अंदरि असांजा उस्तादनि खे जेके SMC जा पैसा मिलनि था, उहा असां 4000 में बहितरीन जेको आहे सो डेस्क ठारायूं था पिया। पर जॾहिं त सिंध गवर्नमेंट 3000 में डेस्क ॾिनी आहे ऐं उन डेस्क जी जेको स्टाइल आहे, जेको मेडिकल पॉइंट बि खां उहा चवां थो अनफिट आहे। जॾहिं ॿार खे तव्हां विहारियो त 5 कलाक ॿार उभो वेठो आहे बेंच ते, जेको ॿार तकलीफ़ शुदा में पढ़ी रहियो आहे। जॾहिं त उनजो स्टाइल, उनजी डिज़ाइन उहा तव्हां कॾहिं बि जेको आहे सो कंहिं उन इदारे खां पास न कराई आहे त बाबा ही डेस्क कहिड़े स्टाइल जी ठहणु खपे। पर उहा डेस्क अहिड़े क़िस्म जे बारिश हुन ते पवे त 3 महीने जे अंदरि उहा डेस्क, उहा जेको फर्नीचर ॻरियो वञे थो पियो। मां इहो बि शइ चवां थो त जेके फर्नीचर जा कॉन्ट्रेक्ट थी रहिया आहिनि उहे तव्हांजी माफ़िया कराए रही आहे, तव्हांजी माफ़िया कमीशन वठी रही आहे। ऐं साबित कंदुमि, हाणे रिसेंटली कलोनी बि जेको मीडिया में आयो आहे, जेके हिन सां गॾु माफ़िया गॾु वेठा आहिनि, उन्हनि खां पैसा वरिता आहिनि मुख़्तलिफ़ मद में, ऐं उन्हनि जा जॾहिं कमु न थिया आहिनि त उन्हनि जेको आहे सो मीडिया ते आंदो आहे। सो इन करे दोस्तो, असीं तव्हां दोस्तनि जे प्रेस जे थ्रू ही ऐलान करणु घुरूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो साहब खां असां ही पुरज़ोर अपील था कयूं त अहिड़े मिनिस्टर खे जे सिंध जी तालीम बचाइणी आहे, जे सिंध जे माण्हुनि खे सही माना में तालीम ॾियणी आहे, त पोइ हिन सैयद सरदार शाह साहब खे वज़ीर तालीम जो कलमदान जेको आहे उन खां वापसि वठिणो पवंदो। सो ही जेके असां वटि गुज़ारिशूं हुयूं, जेके असांखे शयूं हुयूं, असीं तव्हां प्रेस वारनि दोस्तनि जे पंहिंजो अॻियां रखियूं आहिनि। ऐं असांखे इहो यकीन आहे त सिंध जे अंदरि जेकॾहिं कंहिं ग़रीब, बेपहुच ऐं बेमददगार माण्हुनि जो जेकॾहिं आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण जो ज़रियो आहे त उहा साईं तव्हां प्रेस जा दोस्त आहियो, ही प्रेस जो इदारो आहे। सो तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। आईंदा असांजो हिकमत अमली जेका हूंदी